अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। हाँ ही जो असो बो टाइप है प्रिंटर जो यो है नॉन इम्पैक्ट प्रिंटर। तो हिन नॉन इम्पैक्ट प्रिंटर में जो टाइप्स अचन था प्रिंटर जा उ अचन था जो मोस्टली यूज़ थींदा आहिनि। हिन जा तो ॿिया भी टाइप्स आहिनि पर उहे तक़रीबन इस्तेमाल न थींदा आहिनि। जेकॾहिं इस्तेमाल भी थींदा आहिनि तो सफ़ा न इस्तेमाल थियण जे बराबर। इट मीन्स दैट सफ़ा घटि इस्तेमाल कया वेंदा आहिनि। ऐं जेके मोस्टली जेके टेस्टुनि में पुछा वेंदा आहिनि इन्हनि जो तमामु घणो ज़ेर गौर हूंदा अथव ही जेके लेज़र प्रिंटर है इंकजेट प्रिंटर है। इहो तव्हांजी आम लाइफ में तमामु घणो इस्तेमाल थींदो आहे। जेकॾहिं तव्हां नज़र फेराईंदो तो हर जगह ते हर शॉप ते इहो इस्तेमाल थिए पियो ऐं तव्हां बि इनखे तक़रीबन यूज़ कयो हूंदो। ठीकु आहे। त हिन में जेको ॿ टाइप्स आहिनि हिन जा, हिकिड़ो आहे लेज़र प्रिंटर। लेज़र प्रिंटर जो है ऐं ॿियो हिन जो जेको आहे उहो आहे इंकजेट प्रिंटर। इंकजेट प्रिंटर ऐं लेज़र प्रिंटर में डिफरेंस कहिड़ो आहे त लेज़र प्रिंटर जेको आहे हिन में लेज़र टेक्नोलॉजी यूज़ थियल हुई। इट मीन्स दैट हिन में लेज़र टेक्नोलॉजी यूज़ थियल आहे। उनखां पोइ बाद में ॿियो जेको इंकजेट प्रिंटर आहे उहो इंकजेट प्रिंटर ईअं आहे त हिन में इहो स्प्रे मशीन लाइक जीअं स्प्रे थींदो आहे न, उहो स्प्रे जे तौर ते कमु कंदो आहे। जेकॾहिं तव्हां इमेज कॾहिं प्रिंट कयो हुजे जेकॾहिं प्रिंटर में इंकजेट प्रिंटर में, त हिन में इंक पयल हूंदी आहे उहा स्प्रे थींदी आहे। इट मीन्स सन्हा सन्हा टाइनी डॉट्स हूंदा आहिनि जेके उन में प्रिंट कंदो आहे, उन में स्प्रे कंदो आहे, जंहिंसां उहो असांखे इमेज जेको आहे सॼो प्रिंट थी वेंदो आहे। हाणे ॾिसजे जेकॾहिं इन्हनि खे डिटेल्ड त इन्हनि जा जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा कम आहिनि। त जेको इंकजेट प्रिंटर आहे, पहिरियां इंकजेट जेको प्रिंटर आहे उहो प्रिंट कंदो आहे लाइन बाय लाइन। इट मीन्स दैट लाइन सां वेंदो आहे, प्रिंट करे वरी ईंदो आहे, नेक्स्ट हेठि थींदो आहे, वरी उतां प्रिंट करे वरी हेठि ईंदो आहे। ऑटोमेटिकली उहो जेको पेज आहे उहो अप थींदो वेंदो आहे। ठीकु आहे। पेज अप थींदो वेंदो आहे ऐं उहा प्रिंट जेका आहे आहिस्ता आहिस्ता हेठि ईंदी वेंदी आहे ऐं स्प्रे थींदो वेंदो आहे। प्रिंट ऐं प्रिंट कंप्लीट थींदी वेंदी आहे। ठीकु आहे। उनखां बाद में जेको आहे वर्क्स लाइक अ स्प्रे मशीन। हीअ जेको आहे कमु कंदो आहे जीअं स्प्रे मशीन। जेकॾहिं तव्हां कलर स्प्रे कयो हुजे, जेकॾहिं ॾिठो हुजे त कलर स्प्रे कीअं थींदो आहे, त इहो कलर स्प्रे जे तौर ते उनजी मशीन वांगुरु ते कमु कंदो आहे। ठीकु आहे। उनखां बाद में हिन में जेका सलाहियत हूंदी आहे उहा 1 to 6 पेजिस पर मिनट। हाणे हीअ जेको आहे इट मीन्स दैट हीअ जेके इमेज जेकॾहिं इमेज ॾिसूं, जेकॾहिं पेज जो एग्ज़ाम्पल वठूं त हीअ 1 to 6 पेज खे पर मिनट प्रिंट करण जी हिन में सलाहियत हूंदी आहे। ठीकु आहे। उनखां बाद में 4 टाइम ग्रेटर इन कॉस्ट दैन लेज़र। हाणे लेज़र प्रिंटर जेकॾहिं हिन खे कंपेयर कयूं असां लेज़र प्रिंटर सां, त हीअ 4 गुना चवंदा आहियूं न असां, त हीअ 4 गुना उनखां महांगो आहे। हीअ जेका कॉस्ट आहे हिनजी उहा 4 गुना उनखां वधीक आहे लेज़र प्रिंटर खां। उनखां पोइ आहे सिंगल कलर। ऐं हिन में जेके आहिनि हिन जा वरी फर्दर 2 टाइप्स हूंदा आहिनि। फर्दर 2 जेके आहिनि उहे काइंड्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सिंगल कलर, ॿियो हूंदो आहे मल्टी कलर। हिन में हिकिड़ी सलाहियत हिकिड़ो प्रिंटर अहिड़ो हूंदो आहे जेको हुन में सिंगल कलर हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे मल्टी कलर। हिन में सभु कलर हूंदा आहिनि। पर हाणे सिंगल कलर तक़रीबन ख़तमु थी वियो आहे, न यूज़ थींदो आहे, छो जो मल्टी कलर अची विया आहिनि। मल्टी कलर त पहिरियां बि हुया पर सिंगल कलर घटि यूज़ थींदो हुयो। हाणे मल्टी कलर जेको आहे उहो तमामु घणो मोस्टली यूज़ थींदो आहे। ठीकु आहे। हीअ जेको आहे हिननि में डिफरेंस वधीक कोन हुयो। सिंगल कलर त तक़रीबन तव्हां न ई ॾिठा हूंदा, न इस्तेमालु थियण जे बराबरि हुया। सिंगल कलर जेके हुया उन्हनि में हिकिड़ो कलर यूज़ थींदो हुयो ऐं उहे सस्ता हुया। पर हाणे मल्टी कलर आहिनि, तक़रीबन उहे मल्टी कलर इस्तेमालु थियनि पिया। उनखां बाद में आहे हीअ जेके इंकजेट प्रिंटर हूंदा आहिनि उहे वेरी गुड क्वालिटी प्रिंटर। हिननि जी जेका क्वालिटी हूंदी आहे उहा तमामु ज़बरदस्त क्वालिटी हूंदी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां प्रिंट कंदो जेको इमेज आहे उनजी ॾिसंदो तव्हां रिज़ल्ट तव्हां ज़बरदस्त ॾिसण में ईंदी। ठीकु आहे। उनखां बाद में चऊं था लेज़र प्रिंटर जी जानिब। त लेज़र प्रिंटर छा आहे? लेज़र प्रिंटर में लेज़र टेक्नोलॉजी यूज़ थियल हुई। उनखां बाद में हिन में ड्राई इंक पाउडर, हिन में जेको पाउडर यूज़ थींदो आहे उहो ड्राई इंक पाउडर यूज़ थींदो आहे। तक़रीबन टेस्ट में पुछो वेंदो अथव त ड्राई इंक पाउडर कहिड़े जेको आहे प्रिंटर में यूज़ कयो वेंदो आहे, त उहो लेज़र प्रिंटर में यूज़ आहे। हिन खां अलावा त लेज़र प्रिंटर जेको आहे इन खे पेज प्रिंटर बि चयो वेंदो आहे, छो जो एट अ टाइम हिकिड़ो सॼो पेज प्रिंट ॾींदो आहे। इन में इनखे एतिरी माना वेट करण जी नाहे हूंदी जो हिकिड़ो करेक्टर प्रिंट करे वरी वेट करे वरी करेक्टर प्रिंट करे या लाइन प्रिंट करे वरी लाइन प्रिंट करे, न, हीअ एट अ टाइम सॼो पेज प्रिंट ॾेई छॾींदो आहे। हिन जे करे हिनखे पेज प्रिंटर बि चयो वेंदो आहे। उनखां बाद में पंहिंजी जेका प्रिंट हूंदी आहे उहा तमामु सुठी क्वालिटी में हूंदी आहे ऐं फास्ट हूंदो आहे। तमामु सुठी क्वालिटी हूंदी आहे हिन जी ऐं तमामु फास्ट हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा ग्राफिक इमेज आल्सो कैन बी प्रिंटेड। हिन में जेके ग्राफिक पेज हूंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल इमेज जेके हूंदा आहिनि उहे हिन में प्रिंट करण जी सलाहियत हूंदी आहे। ठीकु आहे। उनखां बाद में आहे ऐं त प्लॉटर जेको आहे उहो एग्ज़ाम्पल आहे। हीअ बि प्रिंटर जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। पर हिन में छा थींदो आहे, हिन में उहो लार्ज जेके साइज़ जा जेके वॾी साइज़ जा प्रिंटर हूंदा आहिनि, जेके इमेज हूंदा आहिनि जिन में पेनाफ्लेक्स अची था वञनि, या वॾियूं जेके साइज़ जेके तव्हां वॾा जेके इट मीन्स दैट बोर्ड हूंदा आहिनि, एड बोर्ड हूंदा आहिनि जेके जिन ते एड लॻल हूंदा आहिनि वॾा जेके, उहे बि इन जे वसीले प्रिंट कया वेंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में ही ऑटोमोबाइल्स जेके डिज़ाइनर्स हूंदा आहिनि, जेके डिज़ाइन कंदा आहिनि,
उहे डिज़ाइनर बि हिन खे इस्तेमालु कंदा आहिनि। हीअ तमामु ईज़ी आहिनि ऐं हिन में का बि डिफ़िकल्टी न आहे, हिन खे आसान आहिनि, तमामु शॉर्ट करे वन लाइनर मूं ठाहिया आहिनि ऐं हिन में तव्हांखे जीअं सही तरीक़े सां आसानी सां सम्झ में अचे। ठीकु आहे, ऐं उमेदु कजे थी त हीअ जेके अॼु जो लेक्चर आहे उहो तमामु तव्हांखे ईज़ी लॻो हूंदो ऐं सम्झ में बि आयो हूंदो। थैंक यू।